प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हां खे भली कार। पोएं क्लास में असां पढ़ियो हुयोसीं असांजो बदन, दिमाग़ ऐं मादे जे बारे में, ऐं हाणे असां पढ़ंदासीं वधीक टिनि उज़वनि ॾंद, कन ऐं नक जे बारे में। सभ खां पहिरियां अचो त पहिरियां ॾंदनि जे बारे में पढ़ूं था। असांजे वात में ॾंदनि जा 2 सेट मौजूदु हूंदा आहिनि। पहिरियों इब्तिदाई या शुरूआती ॾंद, जिन खे खीर वारा ॾंद बि चयो वेंदो आहे। ॿियो मुस्तक़िल ॾंद, जेके 20 सालनि खां बाद में निकिरंदा आहिनि। 3 सालनि जे ॿार खे 20 इब्तिदाई ॾंद हूंदा आहिनि, जॾहिं त हिकु बालिग़ माण्हूअ खे मुस्तक़िल 32 ॾंद हूंदा आहिनि। ॾंदनि जो कमु खाधे खे चॿाड़े हाज़मे जे अमल खे आसान बणाइणो हूंदो आहे। प्यारा ॿारो, अचो त हाणे कन जे बारे में पढ़ूं था। कनु हिकु अहिड़ो उज़वो आहे जंहिंसां असां मुख़्तलिफ़ आवाज़ ॿुधी सघंदा आहियूं, पोइ भले उहे आवाज़ वणंदड़ हुजनि या अण वणंदड़। कन जा 2 हिसा थींदा आहिनि, हिकु अंदरियों हिसो ऐं ॿियो ॿाहिरियों हिसो। उहो हिसो जेको असांखे ॾिसण में ईंदो आहे उन खे असां ॿाहिरियों कनु चवंदा आहियूं, ऐं उहो हिसो जेको असांखे ॾिसण में न ईंदो आहे ऐं अंदरी साइड खां थींदो आहे उन खे अंदरियों कनु चवंदा आहियूं। कनु असांजे दिमाग़ सां ॻंढियलु हूंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ आवाज़ दिमाग़ ॾांहुं मुंतक़िल कंदो रहंदो आहे। प्यारा ॿारो, अचो त हाणे नक जे बारे में पढ़ूं था। नक जो बुनियादी कमु हवा खे पाण ॾांहुं अंदरि छिकणो हूंदो आहे ऐं हवा में मौजूदु ख़ुशबू ऐं बदबू खे सुञाणणो हूंदो आहे। नक में 2 सुराख़ थींदा आहिनि, जिन खे नासूं चइबो आहे। नासुनि जो कमु हवा खे अंदरि फिफड़नि ॾांहुं मोकिलणु ऐं ख़राबु हवा खे फिफड़नि मां ॿाहिरि कढण जो हूंदो आहे। नक हवा खे छाणे पोइ फिफड़नि ॾांहुं मोकिलींदो आहे। प्यारा ॿारो, अॼु असां पढ़ियोसीं इंसानी बदन जे उज़वनि, ॾंद, कन ऐं नक जे बारे में, ऐं ईंदड़ वीडियो में असां पढ़ंदासीं ॿियनि उज़वनि जे बारे में। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।